अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी हसन अब्बासी जेकर मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकर मुझी ऑडियो पसंद अचे तो उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चौथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। ये ॻाल्हि विचोले तालुके हाला मां काज़ी नूर मोहम्मद खां मिली। कहाणी आहे मौलवी ऐं बठारो। हिकिड़े मौलवी साहब खे कंहिं भरवारे ॻोठ में वञिणो हो। पंधु ज़रा परभरो हो, उन करे हिकिड़े बठारे खां मसवाड़ ते हिक मथे 12 आने भाड़े सां गॾु वरिताईं। बठारो गॾु संझे आयो ऐं मौलवी साहब बि घर वारनि खां मोकिलाए तोकिलाए रवानो थियो। जीअं त गॾु हिक मथे ॿधल हो, तंहिं करे मौलवीअ खे उन शहर में छॾे वरी गॾु वठी बठारे खे वापसि मौलवी वारे ॻोठ में मोटी अचिणो हो। मौलवी साहब गॾु ते चढ़ियो वेठो ऐं बठारो गॾु जी वाग वठियो पैदल हलंदो ते हलियो। पंधु अकेले जो दुश्मन, थोरो पंधु बि जझी ॾेखाई ॾिए। सो हलंदे हलंदे बठारे मौलवी साहब खे चयो, साईं पंधु इंगी पियो आहे, हाणे महिरबानी करे का ॻाल्हि ॿुधायो त पंधु खुटे। मौलवी साहब चयसि, त भाउ चई सच थो, पर मुंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि क़ीमती, मुफ़्त कोन ॿुधाईंदुसि, पर हिकिड़ी ॻाल्हि जा 4 आना वठंदुसि। बठारे थोरी बुरतर खां पोइ सूर्य बदिरां कंडो बासे हा कई ऐं चयई त साईं 4 आना भाड़े मां कटिजो, हाणे ॻाल्हि ॿुधायो। मौलवी चयसि, भाउ कन करे ॻाल्हि ॿुध, दिलि ते रखिजांइ ऐं जेकी चवां थो सो ॿुध, जीअं जझा चवनि तीअं कजि। बठारे चयो, हाओ साईं। मौलवीअ चयसि त बसि ॻाल्हि पूरी थी, भला ॾींहुं ऐं पंधु पंहिंजे मुदे ते पूरो थिए। सो हलंदे हलंदे बठारे खे वरी बि पंधु ॾेखारी ॾिनी। सो त मौलवी साहब खे चयो त साईं वरी का ॿी ॻाल्हि ॿुधायो। मौलवी साहब चयसि, ॻाल्हि जा 4 आना पवंदई। बठारे उहे क़बूल कया। मौलवी साहब चयसि, भाउ दिलि जो राज़ पंहिंजी ज़ाल खे बि न ॿुधाइजे। ॻाल्हि पूरी थी। बठारो मौलवी साहब जे ॻाल्हियुनि ऐं विञायल 8 आननि जे फ़िक्र में हलंदो हलियो। पंधु बाक़ी को अची रहियो हो, पर बठारो थकिजी पियो, तंहिंखे पथर बि जबल जहिड़ी ॾेखाई पे ॾिनी। हलंदे हलंदे मौलवी साहब खे अर्ज़ु कयईं त साईं वरी बि का ॻाल्हि ॿुधायो। मौलवी साहब चयसि त भाड़े में बाक़ी तुंहिंजा 4 आना मूं वटि रहिया आहिनि, से ॻाल्हि ॿुधाइण खां पोइ छुटा। बठारे क़बूल कयो। मौलवी साहब चयसि, त भाउ इंसाफ़ वारे बादशाह वटि भुलिजी बि कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजे। बठारे जा 3 ॻाल्हियुनि में 12 आना पूरा थी विया। नेठि पंधु बि अची पूरो थियो ऐं हीअ अची ॻोठ में पहुता। उते मौलवी साहब खे छॾे ॾींहुं ठारे बठारो गॾु ते चढ़ी पंहिंजे ॻोठ ॾे रवानो थियो। मोटंदे महिल बठारे खे घस में हिंदुनि जो मेड़ गॾियो, जन जो गुरु गुज़ारे वियो हो। उहे गुरूअ जे लाश खे काईअ ते रखियो, दरिया शाह में लोहण लाइ खयो पियो विया। घस में जो बठारे खे ॾिठऊं सो गॾिजी खेसि चयऊं त तूं एॾां पियो वञी, असीं तोखे तुंहिंजी मज़ूरी ॾियूं था, भलाई करे असांजे गुरूअ जो लाश घस में दरिया शाह में लोड़े छॾिजे। बठारे पहिरियां ई त नाकार कई, पर पोइ सभिनी हिंदुनि जे सताइण ते हिन खे मौलवी साहब वारी ॻाल्हि यादि अची वई, जंहिं चयो होसि त जीअं जझा चवनि तीअं कजि। पोइ अंदर में ख़ुशि थियो, पर ॿाहिरीं बंदूक रखी मरंदे झुरंदे खणी हाकार कयईं। हिंदुनि हिन खे दिलि ते पैसा ॾिना ऐं काईअ खे गॾु ते रखी ही दरिया ॾे हलियो। जॾहिं दरिया ते पहुतो तॾहिं काई गॾु तां लाहे दरिया जे कपर ते रखियईं। वरी खणी हिन खे लोड़ण लाइ तयारु थियो त उते ख़्यालु आयुसि त हिन जनाज़े ते जेके कपिड़ा ऐं चादरूं पियूं आहिनि से बि छो न लाहे वठां, मुंहनि खां जेरनि खे कपिड़नि जी वधीक ज़रूरत आहे। उहो ख़्यालु आणे जहिड़ो हिन जी धोती छोड़ियईं त हिन जी चेले में नूरो रुपयनि जो ॿधल ॾिठाई। बठारे सट ॾेई उहो छोड़े पंहिंजी चेल सां ॿधो ऐं ॿिया कपिड़ा लाहे सोगा करे जनाज़े खे पाणीअ में लाहे धिको ॾिनई, जो पाणीअ जे वहकिरे में लुढ़ंदो वेंदो रहियो। हिन उथी घस वरितो ऐं दिलि में मौलवी साहब खे दुआऊं कंदो वियो ऐं पक कयईं त मौलवी साहब जेकी 3 ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि से 3 सचियूं हूंदियूं ऐं फ़ाइदे वारियूं हूंदियूं।
ऐं टिन्हिनि ते पूरो रहंदुसि। उहे ॻाल्हियूं ॻणींदो ऐं वीचार कंदो, अची पंहिंजे घर पहुतो। ग़रीब पोड़ियतनि जी तबियत आहे त जंहिं ॾींहुं 4 पैसा हथ ईंदा अथनि त उन ॾींहुं मिड़ई हाल सारो सुठो रधींदा आहिनि। पर बठारे खे त सॼो नूरो रुपयनि जो हथ अची वियो। तंहिंजा त ख़्याल ई ॿिया थी विया। अॻे खां मिड़ई कमु घटि करणु लॻो ऐं हिन ठुक ॿधी छॾी जो सुबुह जो सवेल झंग जे ख़्याल लाइ निकिरियो वेंदो। उतां नूरे मां 1 रुपयो कढी ज़ाल जे हथ ते आणे रखंदो ऐं खेसि ॻुंधण ॿांधण जो चवंदो हो। ज़ालूं अॻे ई दाग लाइ आतियूं, सो हूअ पंहिंजे मर्ज़ीअ ते सॼे पाड़े खां अॻे खाधो तयारु कयो वेठी हूंदी हुई। सुरहे दाग जो हुगा सॼे पाड़े खे वासे छॾींदो। आख़िर सॼे पाड़े में हिन जे दाग जे हुगा ऐं सुरंदीअ जो चौॿोल पइजी वियो। जिते बि 4 बठारियूं गॾिजनि उते हिननि जी ॻाल्हि ज़रूरु हले। चइदी फलाणी अलाए जी देॻ लधी आहे या को ख़ज़ाने जो खूह लधो अथसि, जो अॻे कॾहिं कॾहिं जुमे जंडाणे का बसर चाढ़ींदी हुई, सा बि किथां काठी वठंदी हुई, किथां मिर्च वठी ॿिए जे घरां कटियो पोइ वञो रधींदी हुई। उन में बि न गिह न खटाण ऐं रुॻो कचो बसर ॾिठे पियो करेड़ थींदो हो। उते वरी ॿी माई चवंदी हुई, अम्मा ख़ुदा जा रंग न्यारा आहिनि, हाणे त संझे सुबुह रुॻो दागनि जा छूछा हट पिया पवनि। असीं अञा नेरनि जो लोलो पयूं थपियूं त हिन जे घर 2 पहरनि जी उखरी पई खुटिजे। कीअं थी भाई अधी को पतो पवई थो। सॼे पाड़े में उथी वेठी उहा ई चौपचो हूंदी हुई। नेठि ज़ालुनि जी दिलि अची मर्दनि ते आकिड़िया चाढ़ियाऊं त मुआ तव्हीं जेकी कमायो था सो शायदि ॿाहिरां ई नशे पते में पूरो करे था अचो, जो घर में ॻुंधण बि पूरो कोन था आणियो। फलाणो बि त तव्हां जहिड़ो आहे ऐं तव्हां सां पियो कमाए, उन जे घर रोज़ पिया खुशका दाग थियनि ऐं हिते 3 ई रोज़ दाल खाई असांजा आंडा ई ख़राब थी पिया आहिनि। मर्द वीचारा कहिड़ी वाह वञनि। से पाण तपरस में हुआ त इहो 2-3 कम बि असां खां घटि करे, पोइ बि हू ॻाढ़ा ॿोड़ पियो खाए, सो अलाए जे कीअं। तन वरी पंहिंजनि ज़ालुनि वटि साखूं ॾिनियूं त असीं सॼो ॾींहुं गॾनि सां पिया वहूं, सो तव्हीं पाण पियूं ॾिसो त जेके कमायूं था सो हाणे तव्हां जे अॻियां था रखूं। पर फलाणो जेको पोरियो थो करे सो बि सारियो पियो अथऊं। बाक़ी हिन खे का खॾ हथ आई आहे या को कीमियागर थियो आहे त उहा ख़बर ख़ुदा खे। हाणे तव्हीं हिन जे ज़ाल खां उहो राज़ वञी हथु करियो त असीं बि उन वांगुरु खणी करियूं। माना असांखे बि को अहिड़ो भाॻ लॻी वञे ऐं 3 वक़्त पिया दाग करियूं। उहा सलाह घणे 4 ॼणियूं जेके बठारे जी ज़ाल सां हाणियूं माणियूं हुयूं से वट सां आयूं। ॻाल्हियुनि तां ॻाल्हियूं कंदे हिकिड़ीअ ॿीअ खां पुछियो त अदी तो अॼु कहिड़ो कोन चाढ़ियो? पहिरीं वराणियो अदी मूं पेट आहे सो त भरिजे ई कोन थो। मुंहिंजो मुड़ुसु सॼो ॾींहुं थो वहे त बि पूरत कान्हे। अॼु पैसो कोन सो बसर जूं 4 ॻंढियूं कुटे खणी चटणी ठाहियमि। ज़रो ज़रो करे वक़्तु काटियोसीं, बाक़ी लेखे ते लुल कोन्हे। रुखी सुखी खायो पिया वक़्तु काटियूं। मथां वरी 2-3 खां पुछो, अदी तूं ख़बर कर, अॼु ॿोड़ लाइ वठी मोकिलियमि सा ख़ाली वापसि कयई। तंहिं ते हिन चयसि त अदी तोखां जे लिकायां त नूर वञेमि, भेनरुनि सां कहिड़ो राज़, दाईअ खां को दुन गुझो कोन्हे। खारी पले जो टुकुर घर में पियो हो, सो चुल्ह में पोइ ज़रो ज़रो करे खणी टुकुर लंघायोसीं। उते नूरे वारी बठारे जी ज़ाल विच में ॻाल्हायो, अदी मूं ॾांहुं खणी छोकिरो मोकिलियां त गोश्त जो ज़रो ॾियां हा। हिन जो एतिरो चवण पोइ 4 ई ॼणियूं हुजत मां हीला करे बीठियूं त मन का हमियाणीअ जी सची करे, पर हूअ ख़ुदि वेचारी बेख़बर सां छा ॿुधाइनि। तंहिं चयो त हा अदी मुड़ुस अचे त पुछी तव्हांखे ॿुधाईंदसि। उहा पक पकाणी करे 4 ई ॼणियूं मोकिलाए उथी रवानियूं थियूं।
राति थी जॾहिं लोकल खां सुतो तॾहिं बठारे जी ज़ाल मुड़ुस खां पुछियो मियां अॼुकल्ह कंहिंजो कमु पियो करीं। मुड़ुस जवाबु ॾिनुसि त पूरियो किथे आहे। 2-3 वर मिटीअ जा खणी गॾु छोड़ियो छॾियां, रुगो जानवरनि जे कुतर बि मस थी थिए। तंहिं ते ज़ाल चयसि त पोइ हीउ जो रोज़ु मूंखे रुपयो थो ॾीं सो किथां थो आणी, का चोरी या धाड़ो त कोन आहियूं अथई। मुड़ुस चयसि त ख़ैरु घुर, अलाह पियो ॾिए पिया खाऊं। ज़ाल चयसि त अलाह बि को उछलियो कोन थो ॾिए, ॿिया त तो जहिड़ा तोखां झझो था पूरियो कनि, त बि लोले जो लूणु ई कोन्हनि। तंहिंखां सवाइ अॻु बि तूं उहो पोरियो कंदो हुएं, तॾहिं बि असां त के वेला वेठा हूंदा हुआसीं। हाणे त किसो ई ॿियो लॻो पियो आहे, मूंसां उहा सची कर त आख़िर उहो रुपयो तूं रोज़ु किथां थो आणी। तुंहिंजी दुश्मन कान आहियां, शायदि मूंखे पंहिंजो सॼण करे नथो सम्झी, जे ॿियाई रखंदे त नियत जो नांग विढ़ंदुई। ईअं चई अखियुनि मां लुड़क ॻाड़े अची रोअण में पई। बसि पोइ त अलाह ॾिए बंदो सहे न सहे, अलाह ॾिए बंदो सहे। ज़ाल अची बदिली चए का नंढड़ी कान आहियां, सभु की थी सम्झां, त हाणे मूंसां बिन कान थी पवई। माम में न बोले, ऐं माइटनि में वञी वेहंदसि त पाण ई मुंहुं भित सां लॻंदुई। मुड़ुसु वीचारो मुंझी पियो। ज़ाल ज़ात जे लुड़कनि अॻियां वॾनि बुज़ुर्गनि ऐं शहनशाह हथियार फिटा करे छॾिया, सो हीउ वीचारो बठारो असुलु माठि थी वियो। पर सम्झाई त रन ज़िद ते चढ़ी आहे, सा छॾींदी बिन कान आहे। हिननि रनुनि खे ख़ुदा का मत ॾिए, बाक़ी कंहिंजी भेणी कान्हे। पोइ ख़्यालु कयईं त खणी किसो करे ॿुधायांसि, पर उते मौलवी साहिब जी नसीहत बि अची यादि पियसि त ज़ाल खे बि दिलि जो राज़ न ॿुधाइजो। सो छा कयईं जो सची ॻाल्हि लिकाए ज़ाल खे राज़ी करण लाइ चवणु लॻो, तूं रोज़ु ॾिसंदी आहीं त आउं सुबुह जो सवेल झंग ॾे वेंदो आहियां, उते पहुची पहिरियां ई अक जा 2 कचड़ा पन खाईंदो आहियां, त मूंखे पेटां हिकिड़ो उहो कलदार रुपयो निकिरंदो आहे, जो धोई साफ़ करे हाणे तोखे ॾींदो आहियां। ॿेली ड्रोही अथई, भलाई करे कंहिंखे बि उहो अहवालु मथां ॿुधाई। ज़ाल चयसि त मुंहिंजो कहिड़ो कमु, मूंखे अलाए जे छा सम्झो अथई, आउं का अहिड़ी हल्की ऐं नंढड़ी दिलि वारी थोरी आहियां। ख़ैरु राति गुज़री, सुबुह जो बठारे वरी बि दस्तूर मूजिबि रुपयो हाणे ज़ाल जे हथ ते रखियो ऐं पाण गॾु पराणे कम ते राही थियो। कुझु वक़्त खां पोइ ई पाड़े वारियूं मायूं 4 ई ॼणियूं काठी ऐं टांडे जे बहाने सां अची गॾु थियूं। ओभारियूं लवारियूं कंदे बठारे जी ज़ाल मुड़ुस खां ॿुधल समूरो किसो राति वारो ज़ाहिर करे हिननि खे खणी ॿुधायो ऐं चइनी खे पारत कयईं त अदी कंहिंसां हीअ ॻुझ ज़ाहिर न कजो, न त मुड़ुस असल मारे विझंदुमि। हिननि पक ॾिनसि त मुठी छो अची बताल थी आहीं, मतां कॾहिं अहिड़ो ख़्यालु अथई। ईअं चई हर का पंहिंजे पंहिंजे घर वेही। चवंदा आहिनि का बि ॻाल्हि हिक खां निकिरी ॿिए वटि पहुती त पोइ सभिनि वटि पहुती। सो सॼे बठारनि जे पाड़े में अखि छिंभ में उहा ख़बर पइजी वई। अञा सुबुह वारो तारो ई मसो बिरियो त सभु का बठारी पंहिंजे पंहिंजे मुड़ुस खे उथारे चवणु लॻी त सेघ कर, सिज पियो उभिरे, हिकदमि झंग में वञी अक जा 4-5 कचड़ा पन पटे खाई झंग जो ख़्यालु लाहे अचु। पर ॿुध उहो ख़्यालु रखिजि त उहे पन खाइण खां पोइ पुठियां 2 रुपया निकिरंदई, से संभाले खणी अचिजो। रुपयनि जी लालच ते सभु को गोशाए ते हंध ॾांहुं भॻो, तव्हांजो सिज पटनि ते पइजी वियो, पर बठारनि मां का बि पहर कान वरी। पोइ हिते ज़ालुनि खे अची विसवसा पिया त मतां रुपया फासी पियनि या लालच में अची हिक ॿिए सां विढ़ी पिया। नेठि सही 2-3 ॼणियूं गॾिजी मुड़ुसनि जी पर घोर लाइ रवानियूं थियूं। उते पहुची ॾिसनि त मुड़ुस छांव जा पासा वठियो पिया आहिनि ऐं दस्त जे मथां दस्त पिया हणनि। ज़ालुनि रोज़ मचाए ॾिनो ऐं कंहिं हीले सां हर का पंहिंजे पंहिंजे मुड़ुस खे वठी अची घर पहुती। हलंदे हलंदे उहा ख़बर बादशाह ताईं वञी रसी। बादशाह बठारे जी ज़ाल खे घुरायो, जंहिं मुड़ुस जी राज़ वारी सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधाई। बादशाह बठारे खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो। जॾहिं बठारे वटि सरकारी सिपाही पहुता त हिन वीचारे जा 6 ई छिजी पिया। चयईं नाहक रन खे उहा ॻाल्हि ॿुधायमि, हाणे त सिर थो वञे। वरी बि मौलवीअ वारी 3 नसीहत यादि पियसि त इंसाफ़ पसंदि बादशाह वटि सच ॻाल्हाइजे। सिपाहियुनि हुनखे जॾहिं वठी बादशाह जे अॻियां हाज़िर कयो, तॾहिं ॾिठाई त संदसि ज़ाल बि मथसि शाहिद थी बीठी हुई
ऐं ॿिया सभु पाड़े ऐं ज़ात न्यात वारा ज़ाल ऐं मुड़ुस ऐं मथां फरियादी हुआ। हिन ॾिठो त हाणे हयातीअ जा ॾींहं अची पूरा थिया, रख रखाव जो वक़्तु कोन्हे। जे बादशाह इंसाफ़ पसंदि हूंदो त छॾे ॾींदो। उहा ॻाल्हि घणे हिन बादशाह खे अवल खां वठी आख़िर ताईं मौलवी साहिब वारी ॻाल्हि करे ॿुधाई। मोट में हिंदुनि जे जनाज़े ऐं नूरे रुपयनि वारी ॻाल्हि बि सरबस्ती अर्ज़ु कयईं। बादशाह हो इंसाफ़ पसंदि, तंहिं जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं ॿियनि बठारनि खे लालची सम्झी खणी जुठ कयईं ऐं चयईं त बेवकूफ़ो, कॾहिं अक जे पननि खाधे बि के रुपया निकिता। बठारे जी ज़ाल खे बि ॾाढी हेतिरी हा हा कयईं, जंहिं मुड़ुस जो ॻुझ ज़ाहिर करे सभिनी खे तकलीफ़ में विधो। काल्ह ॾिठासीं त ख़ुशि लॻा वेठा ऐं बठारो उहे नूरे वारा पैसा पे ख़र्चु कया।